नाज़रीन, खानपुर खां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त खानपुर वेझो रुस्तम थाणे जे हद में कमालाणी ऐं खानाणी जतोई बिरादरीअ में वरी तकरार कर खंयो आहे। वधीक तफ़सील वठूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, खानपुर मां असां तफ़सीली ख़बर शेयर कयूं पिया। खानपुर जे रोस्तम थाणे जी हद ॻोठ गाज़ी खान जतोई में कमालाणी ऐं सईद खानानी जतोई में तकरार ॿीहर शुरू थी वियो। हिकु धुर जे हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन गोहण सईद खानानी जतोई खे गोलियूं हणी क़तल करे विया। इतला मिलंदे ई पुलिस पहुची लाश खानपुर अस्पताल खणाई आई, जिते पोस्टमार्टम कयो वियो। बैदि लाश वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुतो त वारसन में कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। मक़तूल गोहण जतोई जे वारसन औरतुनि इल्ज़ाम लॻायो त कमालाणी जतोई बिरादरी जे हथियारबंदनि असांजे निंड में सुतल पीरसन के गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। वाज़े रहे त जाणियल धुरियुनि में हलंदड़ तकरार जो निबेरो अॻु में थी चुको हुयो। निबेरे थियण खां बैदि ॿीहर तकरार शुरू थी वियो आहे। वाजिद अली लोहरा, डिस्ट्रिक्ट रिपोर्ट, सचाई न्यूज़, शिकारपुर।